अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 26 जंहिंमें मौलाना जो पांचवो मुनाज़रो जेको बदीन थरपारकर में थियो हो तंहिंजो ज़िक्र हिते करे में अचे थो। ही मुनाज़रो विक्रमी साल 1988 विक्रमी साल जेको आहे उहो अलॻि साल आहे जंहिंजो हींअर 2082 हले पियो। त तक़रीबन अॼु खां 98 वरह पहिला या 94-95 वरह पहिला ही मुनाज़रो थियो हो। 1932 जो ज़मानो हो। इन ज़माने में मुनाज़रो थियो। ही मुनाज़रो बदीन में थियो हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह बरेलवी तबलिके जा जेको आलिम हुआ उन खे चैलेंज कयो हो, जंहिंजे जवाब में उते जा जेको मेन जेको मौलवी हुआ ग़ुलाम अली गोपांग ही मुनाज़रो करे लाइ करे हाज़िर थिया हुआ न ॿिया सिंध जा घणा आलिम उते मौजूदु हुआ। मुनाज़रो 6 मौज़ूअ मथे हो। पहलो हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहयात ऐं ज़िंदा आई। ॿियो इबादत लिग़ैरिल्लाह, अल्लाह खां सिवा ॿिए जी इबादत करणी। टियों इस्तिआनत बिग़ैरिल्लाह, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां मदद घुरणी। चौथो पीर जेको आहे पीर ही भले क़बर में आई तंहिं हूंदे पण ज़िंदा आई, खाइं था पीअं था ई। पंजों पीरें जे आस्थाने मथे मज़ार मथे दरगाह मथे वञिणो, जमा थियणो, मेला लॻाइणा, उर्स मल्हाइणा, ही मिड़ई अजर जो कमु आहे। न छठो दुनिया में जेको आहे पीरें खे इख़्तियार आहे ही जीअं चाहिए त ईअं कयूं था। ही मिड़ई जेकी मौज़ू आहे इन मथे ॻाल्हियूं हलायूं पे, पण लिखियल में तहरीर में कोई वस्तु मुतयन की न थी वई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ॾूंज जो मुनाज़रो पूरो करे अञा घरे पुॻा हुआ। सफ़र लंबो सफ़र हो, अच वञ उठे मथे या पगे हूंदी वई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी 2-3 ॾींहं घरे रहिया त हिकिड़ो माण्हू कोठे लाइ करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे आयो जे मुनाज़रो थिए वारो आहे, ईअं हलो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह मुनाज़रे लाइ करे पाछा हलिया विया। पहिरीं अरबाब अल्लाह जुड़ी जी ख़िदमत में हाज़िर थिया। उन से मुनाज़रे में शिरकत करे जी, हाज़िर रहे जी अने ॿिया जेकी मसला ऐं मामला रहिया तंहिंखे हल करे जी अपील कयूं। अरबाब साहब जेको हुआ, अरबाब अल्लाह जुड़िया, उहे पिणु तयारु थी विया। पिणु रिश्तेदार ऐं दोस्तें उन से पिणु ॻाल्हि कयूं अने पोइ तशरीफ़ खणी विया, बदीन पुॼी विया। ॿिन्ही ग्रुपें मिली करे जेको मुनाज़रे जा मौज़ू हुआ अने तारीख़ हुई मुतयन कयूं अने ॻाल्हि ॿोल्हि मड़े पकी थी। ॿिन्ही ग्रुप में, ॿिन्ही जमात में इहा ॻाल्हि जेको आहे शर्त मंज़ूर करे में आई वई जे जंहिं पण ग्रुप, जंहिं पण जमात दंगो या फ़साद कयो त उन जी हार मञी में अचींदी। ॿई शर्त इहा हुई जे जंहिं पण जमात इन 6 मौज़ूअ खां सिवा ॿिए कंहिं पण मौज़ू जे बारे में ॻाल्हि ॿोल्हि कई या कंहिं ॿिए मौज़ू खे छेड़ियो त उहो इंसान पण गुनहगार ने क़सूरवार थींदो अने उन जी हार मञी में अचींदी। अरबाब अल्लाह जुड़ी जी वजह से हिकिड़ो ॿियो ज़ोरदार शख़्स जंहिंजो नालो सैयद ग़ुलाम नबी जिनाई हो, हू मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी ताईद अने मदद लाइ करे तयारु थियो। अने जेको सामला मौलवी हुआ उन मणी खे चयाईं जे ख़बरदार ऐं कंहिं क़िस्म जो को दंगो ने फ़साद न कजा, न त इन जो सॼो जेको आहे भार आम मथे अचींदो। तंहिंजो कारण इहो जो उते जा जेको मक़ामी माण्हू हुआ, उते जो जेको स्थानिक माण्हू हुआ, उन उते जे मौलवी खे तयारु कयो हो जे ही मौलवी जेको अब्दुर्रहीम जो ही पंहिंजी जमात मथे एतिराज़ करे थो, पंहिंजी जमात जी छेड़ती करे थो, जमात खे परेशान करे थो अने पीरें जो जेको आहे गुस्ताख़ आहे। तंहिं लाइ करे इन खे हिते ॿोलाए करे मुनाज़रे जे नाले मथे परदेसी मौलवी आहे इनखे लठी दुका ॾेखारे द्रिजाए अने ज़लील करे यानो बजाए छॾियो त ॿिए फिरा जेको आहे पंहिंजो नालो न गिने। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह अरबाब अल्लाह जुड़ी से मिली करे पोइ जिला नवाब शाह झंडो पीर जिते पीर एहसानुल्लाह शाह हूंदा हुआ उन वटि हाज़िर थिया
एहसानुल्लाह शाह खे चयूं जे अल्लाह जा दुश्मन जेको रहिया अल्लाह जी दीन मथे हमलो कई था ने आउं वटि ई अर्ज़ु खणी आयो या जे सचे अने सुहिणे इस्लाम जी हिमायत लाइ करे ऐं मुंहिंजी मदद कयो। तंहिं मथे शाह साहिबु चयो जे आउं हर तरह जी तौजी मदद करे लाइ करे तयारु आहियां। पोइ मौलाना अब्दुर्रहीम बचमी रहमतुल्लाह अलैह अहले हदीस कॉन्फ्रेंस जा जेको मुबल्लिग हुआ दाई हुआ मौलवी मोहम्मद इस्माइल पठान साहब, उनखे मौलाना सनाउल्लाह अमृतसरी जे ख़िदमत में हिकिड़ी चिठी लिखी करे रवानो कयूं जे हीअ मौलाना सनाउल्लाह अमृतसरी वटि खणी वञ जे क़ुरान जी जेको तालीमूं रहियूं अक़ीदा रहिया अमल रहिया उन मथे पीर ऐं मुरीद कब्ज़ो करे लाथो हुयूं, असल इस्लाम खे फिटाए अने पिन जो हथरातो इस्लाम बनाए लाथो हुयूं। ऐं त मौलाना साहिबु मूंखे कानपुर वटां अने देवबंद वटां सुञणो था, हाणे आंजी ज़रूरत आहे जे ऐं हिते अचो अने इन मुनाज़रे में शरीक थियो ने पाण मिली करे हीउ मुनाज़रो जेको आहे लड़ूं। मौलाना सनाउल्लाह अमृतसरी साहिबु जेको आहे रहमतुल्लाह अलैह जवाबु ॾिनो, हीउ मौज़ू जेको आहे त आम मौज़ू आई, इन जे जवाब लाइ करे ऐं पिन काफ़ी आयो अने ॿियो जेको मुबल्लिग रहियो इस्माइल साहिब ई काफ़ी आई। तंहिंखां सवा सिंध जा हालात कुरो ऐं उते कुरो अक़ीदा ऐं कुरो हले थो तंहिंजी मूंखे वधारे ख़बर न आहे, जंहिंजी ख़बर हुअणु ज़रूरी आहे। एतिरे लाइ करे ऐं काफ़ी आयो अने मुबल्लिग जेको मौलवी मोहम्मद इस्माइल जा ई रहिया। तंहिंखां साथ साथ अब्दुर्रहीम शाह साहिब खे आउं पाण भेरो हलायां थो त उहो मोहम्मद इस्माइल जेको विया हुआ कोठे लाइ करे उहो पिन भेरो हिकिड़ो ॿियो मौलवी अब्दुर्रहीम शाह साहिबु हुनखे कोठे ने पीर एहसानुल्लाह शाह जी ख़िदमत में हाज़िर थिया अने पोइ शाह साहिब खे वानो कोठे बदीन पुॻा। शाह साहिबु जेको हुआ एहसानुल्लाह शाह ई हदीसनि जा इल्म जा वॾा माहिर हुआ, घणियूं हदीसूं जेको इन खे यादि हुयूं, सनद जे साथ यादि हुयूं, हदीस जा रावी हुआ, उन जा नाला उन जा हालात मड़े यादि हुआ, ज़रूरी किताबूं जेको हुयूं मड़े खणी मुनाज़रे में हाज़िर थिया अने मौलवी अब्दुर्रहीम बचमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो। मुनाज़रो जंहिं शुरू थियो त ॿिन्ही का पार्टी ॿिन्ही तरफ़ जे माण्हू पीर एहसानुल्लाह शाह खे जेको आहे से पिन जो मुनाज़िर यानी पिन जो जज मुक़ररु कयो हो। पोइ हर ग्रुप खे हर जमात खे पिन जी ॻाल्हि रखे लाइ करे 15-15 मिंट ॾिनी में आया। मौलवी अब्दुर्रहीम बचमी अने अब्दुर्रहीम शाह जेको पंजाब में आया हुआ, मौलाना सनाउल्लाह अमृतसरी हलायो हो, ई बॉय पिन जी ॻाल्हि रखे लाइ करे अने सामे वारनि जे माण्हुनि जी ॻाल्हि जो रद्द करे लाइ करे उभा थिया ते ऐं सामलीअ दौर में जा त घणा मौलवी जेको आहे उहो उभा थी विया ते। उन मां हिकिड़ो मौलवी जंहिंजो नालो हो ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी, जंहिंजो कमु हो मश्किरियूं करणियूं, माण्हुनि खे खिलाइणो अने चुटकुला अने मज़ाक अने सुणाणा अने वॾे सॾु तक़रीर करे वॾे आवाज़ में माण्हुनि खे थिजाइणो ऐं पिन जो रोब ने धबधबो ऐसे जामाइणो, अहिड़ियूं मिड़े ॻाल्हियूं कयूं थियूं। त शाह अब्दुर्रहीम साहिबु जेको पंजाब मां आया हुआ मौलाना अब्दुर्रहीम के साथ ॾिन लाइ करे उहो उभा थिया अने शिकारपुरी मौलवीअ खे चयूं जे बड़ा शोर सुनते थे पहलू में दिल का जो चीरा तो एक कतरा खून निकला, यानी वॾो आहे जो नालो सो हो पण अॼु त लॻे थो जो आंजे अंदरि आहे कीअं न। पोइ चऊं शिकारपुरी साहिबु गुस्ताखी माफ़ु कजाइ, पण हीअ जेको आहे हिकिड़ी अहिड़ी मजलिस ने महफ़िल है जेको इल्म जी महफ़िल ने मजलिस है, हीअ मश्किरियुनि जी मश्किरी करे जी जेको आहे जॻह न आहे। सुहावना अरबी हिकिड़ी कहावत है जंहिंमें अचे थो अल इनाउ या तरशहू बिमाफ़ी, जे ठां में जेकी हुए थो उहो ॿाहिरि निकिरे थो, त आम में जेकी आहे उहो ॿाहिरि निकिरे पियो। हाणे इल्मु त आहे न, कंहिं ॻाल्हि जी को ख़बर आहे न, ख़ाली मश्किरियूं मज़ाक ठठोलियूं ने ही चुटकुला सुणायो पिया ने। जेकॾहिं आं वटि को इल्मु आहे त हिकिड़ो कमु कयो, हीअ अरबीअ जी किताब रखी पई आहे, हिन टेबल मथे पई आहे, हिन जो हिकिड़ो पनो ऐं पढ़ी ॾियो सही सही अरबीअ जो, तव्हांखे 5 रुपया इनाम ॾियां। जंहिं मथे उहो जेको शिकारपुरी मौलवी हो हुन चयईं जे 5 रुपया तो वटि आईं न, तूं को ॾींहुं खीचो ख़ाली पियो आहे ने वॾो सेठ थो बणे। मौलवी साहिबु चयईं 5 रुपया ई रखां थो ही टेबल मथे, 5 रुपया रखां थो ने 5 रुपया ॿिया तोखे ॾियां, 2 सिफ़ा पढ़ी ॾिया तोखे 2 रुपया इनाम ॾियां, त तोखे ख़बर पए जे तूं केतिरो वॾो आलिम आहीं। त उहो जेको सामलो मौलवी हो उहो वीचारो बिल्कुलु लाजवाब थी वियो, हुन को किताब पढ़ाणो न, पढ़ियो न अने माठ करे वेही रहियो, माण्हू मड़े खिलिया न मश्किरियूं कयूं। इन मुनाज़रे जूं अलॻि अलॻि विगतूं मड़े लिखियलूं आहिनि, जंहिंमें ई पिणु लिखियलु आहे जे मौलाना अब्दुर्रहीम बचमी रहमतुल्लाह अलैह जरा अरबाब अल्लाह जुड़ी वटि विया, उन खे चऊं जी मुनाज़रे में हलो, त मौलाना अब्दुर्रहीम बचमी बेरा अरबाब अल्लाह जुड़िया बदीन सवां रवाना थिया।
रस्ते में अरबाब अल्लाहजुड़ी जे ख़ानदान अने क़बीले जा माण्हू रहवासी हुआ, ॻोठ हुआ उन जा, त वाहन जरा मटिया त अरबाब अल्लाहजुड़ी उन वटि चंदो कयूं जे असीं मुनाज़िरो लड़े करे वञूं था, तंहिं लाइ करे चंदो ॾियो। उन माण्हू चंदो ॾिनो। ये 150 रुपया भेरा थिया जेको मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी अने अरबाब अल्लाहजुड़ी खे मिलिया, जेको बदीन जे मुनाज़िरे में इनखे कमु आया। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी किताब में ई लिखियल आहे जे पिंड ज़िला नवाब शाह मौलाना सनाउल्लाह अहमद सरी कोठे लाइ करे विया हुआ, पण हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे जे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पिंड की न विया हुआ, पण हिकिड़े ॿिए मौलाना खे मौलवी मोहम्मद इस्माइल के जेको हलायो हुओ जे मौलाना सनाउल्लाह अमृतसरी के कोठे अच। अने एहसानुल्लाह शाह जेको आहे पीर ई आया हुआ त इन जो कमु ई हो जे जेको पण हदीस या दलील क़ुरान मां हदीस मां पेश करे में अचे हदीस मां, तो उन हदीस जो हवालो हदीस किथे लिखियल है, हदीस जो हुकुम करो है, सही है कि ज़ईफ़ है, अने किन किताब में इन जो रावी केर है, ई मड़े वस्तु जो कढी ने ॾेखारियो ई कम हो एहसानुल्लाह शाह जो, उन ई कम करे ॾेखारियो त उहो हदीस जा वॾा माहिर आलिम हुआ। तंहिंखां सिवा जरा ई मौलवी जो शिकारपुरी हो इहो थियो तर शाह साहब जो अब्दुर्रहीम हुआ जो आया हुआ पंजाब में, उन पुछो इन के मौलाना के जे तोजे पंहिंजो नालो करो है। शाह साहब के शाह अब्दुर्रहीम जो हुआ इन के इन मौलवी पुछो जो मशकरू मौलवी हो उन पुछे तो पंहिंजो नालो को रहे, तो शाह साहब पिंड पंहिंजो नालो चए जे मुंहिंजो पंहिंजो नालो ही है। तंहिं पुठियां शाह साहब जो हुआ उन पिंड उन सामने मौलवी के पुछो तुंहिंजी माँ जो नालो को रहे, जंहिं मथे मौलवी गुस्सो थी वियो, नाराज़ थी वियो। तो शाह साहब जो अब्दुर्रहीम उन चओ जे भाई नाराज़ थे जी गुस्सो थे जी कोई ज़रूरत है, माँ जो नालो गिनो कोई ऐब जी ॻाल्हि त आहे न। हसनैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा यानी हसन अने हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा इन जो जो नालो मशहूर है, माँ के नाले से मशहूर है, फातिमा जा जिगर जा टुकड़ा पाण मड़ाए चऊं था, तो इतने किएं वांदो ने माँ जो नालो गिने में, तो तूं कुला गुस्सो थी वेंदो। जंहिं मथे मौलवी साहब जो वो गुस्सो थी करे उथियो लठ खई अने शाह साहब मथे हमलो कयो ते, तो शाह साहब जो आहे उन खे ॿिए माण्हू जो बचाए लाथो, हमलो करण न ॾिनो। मौलवी मोहम्मद इस्माइल साहब जो उन माण्हू जी उन मौलवी जी जो है गले में पकड़े पाँव धक्को ॾिनो, पुठियां किरिया तो पुठियां 2-3 माण्हू वेठा हुआ, ऊपर किरी पिया। पुलिस उन टाणे पुॼी आ वई, झगड़ो अॻियां न वधे तंहिं लाइ करे पुलिस जो पूरो बंदोबस्त हो। मुनाज़िरो हलियो पण ॻाल्हि जो है वधारे वधी वई, झगड़े सुधी हालत पुॼी वई। सामने वारा जो माण्हू हुआ उन में हिकिड़ो मौलवी हो नासिरुद्दीन, उन शाह साहब के यानी एहसानुल्लाह शाह के चिट्ठी लिखई जे हाणे जो है खींचातानी वधी वई है ने माहौल गरम थिए पियो, हाणे माहौल फिटे पियो ने तंहिंजो असर जो है ॿी क़ौम में ख़राब पवंदो, त हिकिड़ो ई कमु कयो इन मुनाज़िरे खे बंदि करायो, हाणे ज़बानी जो मुनाज़िरो थी पियो बंदि करायो ने जेको मुनाज़िरो करणो हूंदो हाणे ई पाण लिखित में करे ॻंढासीं। ई मौलवीअ पिंड में वेही करे हिक ॿिए खे लिखी पढ़ी जवाबु ॾेई ॾींदा। एहसानुल्लाह शाह जो उन ऐलान कयूं जो ज़बानी जो मुनाज़िरो है उनखे पाण हिते ई ख़तमु कयूं था, अने हाणे जो अॻियां मुनाज़िरो थींदो बाक़ी ये लिखित में थींदो, ये आलम पिंड करे ॻणंदा। ये ॻाल्हि सुनी करे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह थोड़ा सा नाराज़ थी विया जे भाई हीअ कुरो है, शाह साहब एतिरो जल्दी फ़ैसिलो कोड़ा सुणायो, सामने वारा माण्हू जो है वो तो चालाक आहिनि, उन खे त जरा वक़्तु खपे थो, टाइम खपे थो, जरा टाइम मिलियो तो वरी फ़साद कंदा ने थियो ईअं जे मौलवी अहमद मल्ला जो उन टाणे तौहीद क़बूल कयो हो, उन जा ॿिया कुल 11 साथी हुआ जंहिं डूंज जे मुनाज़िरे में तौहीद क़बूल कयो। ॿिए जे ॾींहुं उन खे ॻोठ मां इन माण्हू कढी छॾियो। मौलवी हाजी अहमद मल्ला जो है अपनो पिंड जो मदरसो छॾे अने बदीन शहर के अॻोले पासे हिकिड़ो ॿियो मदरसो क़ाइमु कयो जो आलीशान मदरसो मस्जिद हो ने उते आलीशान जो बैठक वग़ैरह मड़े वई, अल्लाह के फज़ल से उन उते तालीम जारी थी वई। पोइ अम्मा मरियम जो किताब है, उन किताब में थोड़ो कई पण लिखियल है जे इन मुनाज़िरे लाइ करे जरा मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पीर एहसानुल्लाह शाह वटि विया, तर पीर एहसानुल्लाह शाह जो इन मुनाज़िरे लाइ करे तैयार थिया। इन मुनाज़िरे में 4 मौजू हुआ, हयातुन नबी अल्लाह जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, तक़लीद अने गैरुल्लाह वटा मदद घुरणी अने वाहबी जो कोई दोज़खियई। एहसानुल्लाह शाह जो उन चयो जे ठीक है आउं बोलंदुसि। एहसानुल्लाह शाह जो पीर मुर्दी के ख़िलाफ़ हुआ, पण खुला तो पिंड हिकिड़ी पीर जी गद्दीअ मथे गादीअ मथे वेठल हुआ माण्हू, उन खे पीर चवंदा हुआ, तंहिं लाइ करे पीरी मुरीदी लाइ करे उन जो रवैयो जो आहे नरम हो। तो उन चयो मुनाज़िरे में आउं अचां थो, सदारत कयां थो, पण उते आउं बोलंदुसि की न। जंहिं मथे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयो जे शाह साहब ऐं ॿिए मौज़ू मथे बोल जा, तक़लीद मथे इन पीरी मुरीदी मथे न बोल जा।
जर मुनाज़रे लाइ करे हाज़िर थिया त अरबाब अल्लाह जोड़ी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे पुछनि जे पीर साहब पग जले थो कन, पीर साहब पैर जले थो कन, यानी पीर साहब तैयार थियो कि न थियो। तर मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयूं जे उठ त भलो ने बहितर आहे, पण पगे में जेको आहे से कीचड़ ने गप लॻल आहे, तंहिंजे कारण त्रिके थो। यानी एहसानुल्लाह शाह जो पीर साहब रहिया पंहिंजा ई त बहितर इंसान ई वॾा आलिम ई, पण थोरो ककरो जे पीर रहिया हिन हिसाब सां थोरो कत्रिके था जे तकलीफ़ त मथे ॻाल्हि करे लाइ करे तयारु नथा थी। बदीन जे मुनाज़रे में हिकिड़ो पुलिस वारो ड्यूटी हुनजी लॻल हुई, जेको ज़ात जो खोसो हो, पीरनि जो पुॼारी हो, औलाद लाइ करे क़बर जे मथे मथो टिकींदो हो अने दरबार मथे वेंदो हो। उन पुलिस वारे खे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चएं जे उन पुलिस वारे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे चएं कि असांजे पीर जे ख़िलाफ़ु जेकॾहिं तूं कीअं ॿोले त हिते ई दौजी ऐं जेको जान गिनी वेंदुसि न तोखे मारे वेंदुसि। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयूं बड़े अंदाज़ प्यारे अंदाज़ में मोहब्बत वारे अंदाज़ में सम्झायूं जे वो सामने कुत्ती नार वञे पई न, उनजा केतिरा बचना आहिनि यार, नर पण रहिया न मादियूं पण रहियूं, अने हिन सामने गॾे वञे पई, न गॾे खे ॾिया न गॾे जा केतिरा बच्चा आहिनि जंहिंमें नर मादा मरे रहिया। त ई कुत्ती ने इहे गॾे कॾहिं कंहिं क़बर मथे वेयूं पियो हिनजो औलाद मंगे लाइ करे, अल्लाह ताला तंहिं हूंदे न की वीचारे ने, ऐं तूं इंसान थी करे अल्लाह खे छॾे न ॿिए जे घर मथे वञे पियो, ॿिए वटां घुरे पियो। अल्लाह मिड़ी मख़लूक खे ॾे पियो, कई मख़लूक कॾहिं पण कंहिं दरबार मथे कंहिं क़बर मथे कॾहिं न आई वई, अल्लाह उन खे ॾे पियो, तोखे अल्लाह ॾींदो, तूं अल्लाह वटां घुर। जंहिं मथे उहो खोसो जेको पुलिस वारो हो उहो वीचारो शर्मसार थियो अने उनखे अफ़सोस थियो, उन ई टाणे पंहिंजे अक़ीदे मां हथ कढे न तौहीद वारो थी वियो। हाजी अहमद मल्ला जेको हिन ई ज़माने में तौहीद क़बूल कयो हो अने पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो ने ही मुनाज़रो जेको आहे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जीती पाछा वरिया हुआ। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।